सगियू में जेडीए जे टिकट होल्डर यूनियन काउंसिल सगियू ते चेयरमैन फकीर अली डिनो खान मंगी, वाइस चेयरमैन एडवोकेट मुन्नवर अली शेख, जिले काउंसिल मेंबरशिप लाइ उम्मीदवार सिराई लाल बख्श सियाल पंहिंजे पूरे पैनल समेत सगियू जे मेन शाही बाजार सियाल स्टॉप समेत मुख्तलिफ बाज़ारनि चौकुनि में प्यादल वर्क करे दुकानदारनि तोड़े रहवासियुनि खे जेडीए जे टिकट होल्डर उम्मीदवारनि खे वोट ॾियण लाइ पंहिंजा वर्क तेज़ करे छॾिया। उन मौके ते नेशनल प्रेस क्लब सगियू जे सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चेयरमैन फकीर अली डिनो खान मंगी ऐं ज़िले काउंसिल मेंबर जे उम्मीदवार सिराई लाल बख्श सियाल चयो त अवाम में हाणे शऊर अची चुको आहे। अवाम खे घुर्जे त पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल खे नज़र में रखंदे वोट जो सही इस्तेमालु कनि। हिन भेरे जेडीए जे उम्मीदवारनि खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कनि।